मदाही मोहम्मद मिठड़े जा असी आयूं गुलाम मदाही मोहम्मद मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा असी दीन संदाहूं सिपाही मोहम्मद मिठड़े जा ओ जंहिंजो ख़त्म नुबूवत शाना ओ जंहिंजो शाहिद पाक कुराना ओ जंहिंजो ख़त्म नुबूवत शाना जंहिंजो शाहिद पाक कुराना बणिया मुनकिर अथई मेरे दाई मोहम्मद मिठड़े जा असी आयूं गुलाम मदाही मोहम्मद मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा असी दीन संदाऊं सिपाही मोहम्मद मिठड़े जा असी दीन संदाऊं सिपाही मोहम्मद मिठड़े जा सिपाही जे नाले ते जोश अची हाँ मुस्तफ़ा जे सिपाही हाँ न ओ जंहिंजो पैगंबर सां प्यारा ओ बिदात खां बेदारा जंहिंजो पैगंबर सां प्यारा उहो बिदात खां बेदारा कूड़ा आशिक बणिया केतिराई मोहम्मद मिठड़े जा असी आयूं गुलाम मदाही मोहम्मद मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा असी दीन संदाहूं सिपाही मोहम्मद मिठड़े जा ओ जंहिंजा चार यार भलारा ओ हुया पाक नबीअ खे प्यारा ओ जंहिंजा महबूब साईं जे लाइ अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो त जेकी मुस्तफ़ा खे जमात ॾिनी अथमि इन्हनि जो इम्तिहान मां अल्लाह वरितो हिकिड़ो इम्तिहान वठे हितां जो को ऑफिसर को मुमतहिन को डीओ साहब को उस्ताद को हिकिड़नि जो इम्तिहान अल्लाह वठे हिन इम्तिहान वारे खे पास कंदो जेको इम्तिहान वठंदो इन में अञा कॾहिं दोस्तीअ जो ख़तरो थिए थो कॾहिं सिफारिश जो ख़तरो थिए थो मना सिफारिश काथी हुजेसि अल्लाह वटि त दोस्ती सिफारिश जी ॻाल्हि ई कोन्हे अल्लाह जंहिंखे चूंडियो उनखे मुस्तफ़ा जो साहबी बणाए छॾियो जंहिंखे दुनिया में अल्लाह चूंडियो उनखे मुस्तफ़ा जो साहबी बणाए छॾियो चई जंहिंजा चार यार भलारा ओ हुया पाक नबीअ खे प्यारा उहे शेर बणिया शेदाई मोहम्मद मिठड़े जा अगे बुधायो मां अबू बकर सिद्दीक जा थोरा नबी ने फरमायो त मां दुनिया में जिन भी मुते थोरा एहसान कया मां दुनिया में सभिनी जा लाहे छॾिया फरमाए त हिकिड़े जा कोन लाथम अबा कंजा हिकिड़े जा कोन पाण फरमाए त उहो अबू बकर जा मां थोरा दुनिया में न लाथा क़यामत में अल्लाह ताला अबू बकर जा थोरा लाही क़यामत में कंहिं जो अगरि शेर ॿुधायुमि त नबी सही सिफारिश थींदी हिसाब किताब अल्लाह से फरमाईंदो त महबूब मोकिल कंहिंखे मोकिलींदे हिसाब जे लाइ साईं जन फरमायो सॼी मखलूक अञा कंध हेठि हूंदा नबी वली बुज़ुर्ग पीर सभिनी जा पोइ अल्लाह ताला मूंखे फरमाईंदो त महबूब मोकिल इमामुल अंबिया फरमायो त मां अबू बकर जी चूंड करे अल्लाह जे दरबार में मोकिलींदुमि अबू बकर जेॾी महिल ईंदो त अल्लाह खे रहम अची वेंदो अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो तूं मुंहिंजे महबूब सां दुनिया में साथ निभायो अबू बकर अॼु तोखे मुस्तफ़ा जे करे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत ॾे मोकिलियाईंदो तो मुस्तफ़ा नबी ने फरमायो त इहो थोरा अथव जेको अल्लाह लाहींदो अबू बकर जा बग़ैर हिसाब किताब जे हां अहिड़े नमूने हज़रत उमर साईं जे लाइ फरमायो त लौकान मिन बादी नबी लकान उमर मूंखां पोइ जेकॾहिं नबूअत जो दर खुलियल हुजे त नबी उमर बणिजे अल्लाह ताला अहिड़ियूं उन में शयूं रखियूं हज़रत उस्मान जे लाइ बैत रिज़वान थी बैत रिज़वान हज़रत उस्मान जे खून जे पलव वठण जे लाइ थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं एलची करे हज़रत उस्मान खे मोकिलियो पाण सुलह हुदैबिया वारी जॻह ते हुया हुदैबिया जी जॻह ते मके पाक खां ॿाहिरि
मोकिलियूं त असांखे इजाज़त ॾियो त बैतुल्लाह जो तवाफ़ करे वापसि मोटी वेंदासीं इन ॻाल्हियुनि जे लाइ मशहूर थियो त उस्मान खे शहीद करे छॾियो मके वारनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾो जोश आयो जो उथिया हिकिड़े वण सां टेकड़े वेठा ऐलान कयो त जेसिताईं उस्मान जे खून जो पलव मके वारनि खां न वठंदासीं वापसि न थींदासीं या सभु शहीद थी वेंदासीं या इन्हनि काफ़रनि खे न छॾींदासीं मारींदासीं उस्मान जो खून जो पलव वठंदासीं माना नबी साईं खे उस्मान एॾो प्यारो हाँ पोइ हलंदे बैयत थी सभिनी खून ते जे बदिले वठण जे लाइ मौत जी बैयत कई त मरी वेंदासीं वापसि न थींदासीं उन्हनि सां विढ़ंदासीं खून जो उस्मान जे खून जो पलव आख़िर में चयूं त फरमायूं त असां वटि ख़बर पहुती आहे ख़बर सची बि कूड़ी बि थी सघे थो उस्मान ज़िंदा हुजे असां वटि ॻाल्हि कूड़ी हीअ बैयत अलाह खे ॾाढी प्यारी आहे तंहिंजे करे उस्मान हिन बैयत में न हुजे साईं जन फरमायो त हाणे तव्हां ॾिसो मुंहिंजो सॼो हथु अॼु मां इहो उस्मान जो नाइब थो कयां छा फरमायूं उस्मान जो नाइब तो क्या सॼो हथ पोइ पाण पंहिंजे हीअं हथ खवे ते रखियो हे उस्मान जो हे मां मोहम्मद करीम जो हथ मां सां बैयत थो करे उस्मान हाय हाय अल्हम्दुलिल्लाह पोइ हज़रत उस्मान साईं इहो एॾे मक़ाम वारो हज़रत अली उल मुर्तदा साहिब वारो फरमाए थो त हिकिड़ो पंहिंजो पुट चयसि त बाबा असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अली साईं खे असां ऊन्हारे में ॾिसूं था त थुल्हा कपिड़ा पायूं चादरूं वेड़ियूं घुमंदो थो अचे वरी जे सियारे में ॾिसूं था त बिल्कुलु सन्हड़ा कपिड़ा पाए करे ईअं निकिरी थो पवे छा अली उल मुर्तदा ते इहो गर्मी ऐं सर्दी असर न कंदी आहे छा तव्हां इहो पुछंदो अबे चयो त चङो मां पुछां थो हज़रत अली खां हज़रत अली साईं खे चवंदो भाउ मुंहिंजो पुट ई सुवाल कयो आहे छा इन जो जवाब तव्हां ॾींदव हज़रत अली साईं चयो त हा चई इहो ॿुधायो मुंहिंजे पुट खे हीअ ॻाल्हि सम्झ में न आई आहे असांखे बि सम्झ में नथी अचे त तव्हां ऊन्हारे में थुल्हा गरम चादरूं वेड़ियूं घुमंदा था वठो सियारे में वरी सन्हड़ा अखियुनि ते लॻो ऐं मूंखे अखियुनि ते पारायूं उन ॾींहं खां वठी मुंहिंजे जिस्म में हरारत गर्मी सर्दी जी परवाह न हूंदी आहे सर्दी बि असर न कंदी आहे गर्मी बि असर न कंदी आहे उन मुस्तफ़ा जो जंहिंजा चारई यार भलारा हुया पाक नबीअ खे प्यारा उहे शेर बणिया शेदाई मुहम्मद मिठड़े जायसी आयूं गुलाम मदाही मुहम्मद मिठड़े जा जंहिंजी हर बातिल सां अदावत उहा देवबंद जी थी जमात जंहिंजी हर बातिल सां अदावत उहा देवबंद जी थी जमात सच्चा आशिक बणिया उलमाही मुहम्मद मिठड़े जा सच्चा आशिक बणिया उलमाही मुहम्मद मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा मिठड़े जा असीं आहियूं गुलाम मदाही मुहम्मद